सिंध जा शाइर, अदीब, दानिश्वर ऐं कलमकार पंहिंजा पिछाड़का ॾींहं ॼण त बीमारियुनि खे अर्पे छॾींदा आहिनि। पोइ जंहिंजो जहिड़ो नसीब के त तड़पी तड़पी दम धणी हवाले कनि था त किन जी ख़ुशकिस्मती सां मालिकी थी वञे थी। अहिड़ा कई शाइर ऐं अदीब आहिनि जंहिंजा पिछाड़का ॾींहं ॼण त बीमारियुनि सां झेड़ींदे था गुज़रनि। नामियारी शाइर गदा हुसैन ख़ासकेली जी जवानी जो सिज छा लथो बीमारियुनि संदसि झूने बदन खे वकड़ में आणे छॾियो आहे। अव्हां जी गुफ़्तगू में आ चंदन जे बूर जी ख़ुशबू, उन्हीअ मां वाठ वठिणो आहे। अव्हां जे ॻोठ अचिणो आहे, अव्हां जे ॻोठ अचिणो आहे। गदा हुसैन ख़ासकेली फाले जी बीमारी में मुब्तला थियण सबबि बेहाल थी वियो आहे। संदसि ख़बरूं मीडिया ते हलण बाद नेठि सकाफ़त वारे वज़ीर नोटिस वरितो ऐं पंहिंजो अमलदार उमाणे संदसि तबियत मालूम कई ऐं माली मदद पिणु कई। बाक़ी इलाज ऐं वधीक सहायता जा बि पिणु वॾा वाइदा कया आहिनि। साईं सरदार शाह जो हुकुम आहे त जिते बि गदा साईं चवे उते संदसि इलाज करायो वेंदो ऐं संदसि माली मदद कई वेंदी ऐं माली मदद जो चेक तव्हांजे फर्ज़ंद खे सुभाणे न परीहं असां हथो हथु ॾींदासीं। हाणे ॾिसणो इहो आहे त गदा हुसैन ख़ासकेली सां कयल वादा वफ़ा थियनि था या माज़ी जा अणपोड़ा ऐलान वरी नओं रूप धारे साम्हूं ईंदा। मर्द कलंदर को खबर होगी, मुसाफिर क्या है ये हर एक मुसाफिर को खबर होगी। धर्म पे लोग लड़ते हैं मगर ऐसी लड़ाई की न मस्जिद की को खबर होगी न मंदिर को खबर होगी।